सिंध जे बरंदड़ मसइलनि ते दिल्ली राणो मौक़िफ़ रखंदड़ ऐं कालाबाग डैम खे पहिरियों भेरो शरई तौर रद्द कंदड़ सिंध जे अदे आलिम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जो आवाज़ ख़ामोश कयो वियो। डॉक्टर ख़ालिद महमूद सख जे मदरसे में फजर जी निमाज़ अदा करे रहियो त दहशतगर्दनि हथियारनि जा मुंहं खोले खेसि शहीद करे छॾियो। लाड़काणो स्टेडियम में जनाज़े निमाज़ बाद महराबानी कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले। सिंध जा अक्सर शहर सोग में बंद, मुज़ाहिरा ऐं धरना। जेवाई सरबराह मौलाना फजलुर रहमान डॉक्टर ख़ालिद महमूद जे क़त्ल ख़िलाफ़ सुभाणे मुल्की एहतिजाज ऐं फीथारोक हड़ताल जो ऐलान करे छॾियो। फजलुर रहमान चयो आहे त असांखे पुरअमन रहण जी सज़ा ॾिनी पई वञे। वज़ीर आज़म जो मौलाना फजलुर रहमान सां राब्तो, अफ़सोस ऐं हमदर्दी